खुराक खाते में बदउनवानी के इल्जाम हेठ 10 डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर्स के उहदनि तां हटायो वियो आहे। खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जे हुक्म ते करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वियो आहे। बदउनवानी जे इल्जाम हेठ शिकारपुर, घोटकी, कंदरकोट, कशमोर, सखर, खैरपुर, थरपारकर, कंबर, शदादकोट, सांगड़ ऐं दादू जे फूड कंट्रोलर्स खे उहदनि तां हटायो वियो आहे। मुतलकिल ऑफिसरनि खे फौरी तौर ते खुराक खाते जे सेक्रेटरीट में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। खुराक खाते में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो। सूबाई वज़ीर खुराक मोहम्मद महबूब ज़मान जो इहो चवणु आहे। अवाम खे अपडेट कयूं पिया। नाज़रीन, इन अहम ख़बर जे हवाले सां त खुराक खाते में बदउनवानी जे इल्ज़ाम हेठ 10 डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलरनि खे उहिदे तां हटायो वियो आहे। खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जे हुक्म ते करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वियो आहे। बदउनवानी जे इल्ज़ाम हेठ शिकारपुर, घोटकी, कंदरकोट, कशमोर, सखर, खैरपुर, थरपारकर, कंबर, शदादकोट, सांगड़ ऐं दादू जे फूड कंट्रोलरनि खे उहदनि तां हटायो वियो आहे। मुतलकिल ऑफिसरनि खे फौरी तौर ते खुराक खाते जे सेक्रेटरीट में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। खुराक खाते में बदउनवानी जे इल्ज़ाम हेठ 10 डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर्स खे उहदनि तां हटायो वियो आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवां खे आगाही ॾियूं पिया। खुराक खाते में बदउनवानी जे इल्ज़ाम हेठ 10 डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर्स खे उहदनि तां हटायो वियो आहे। खुराक खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान जे हुक्म ते करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन खंयो वियो आहे। बदउनवानी जे इल्ज़ाम हेठ शिकारपुर, घोटकी, कंदरकोट, कशमोर, सखर, खैरपुर, थरपारकर, कंबर, शदादकोट, सांगड़ ऐं दादू जे फूड कंट्रोलरनि खे उहदनि तां हटायो वियो आहे। मुतलकिल ऑफिसरनि खे फौरी तौर ते खुराक खाते जे सेक्रेटरीट में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे।